अदा त यार वजाए छॾियो। अदा वञी घर सुम्ही पियो हूंदो, हाणे केरु उथारींदो जो मानी खणी ईंदो हिते। पोइ हलूं असां बि घर। कमु रहियो पियो आहे, पोइ हलूं घर। घर हलंदासीं त अदा वॾो ओखियुनि ते खणी ॾींदो। कमु असां खां कोन थो पुॼे। सुबुह खां हिते बुख ते वेठा आहियूं, असां जूं टंगूं पियो थियूं रफनि, कमु पुॼंदो? तूं इहो थोरो थको कमु छॾाए त मां लूह ॾेई वञी मानी खणी थो अचां ऐं अदा खे बि वठियो थो अचां। वञ वञ, पर मोटण जी कजांइ, ईअं न त तूं बि वरी अदा जे कच्छ में वञी सुम्ही पई। तुंहिंजो साहु न वञे, जल्दी मोटंदुसि। तूं उथी कमकार जी कर। कमु कयां थो असां जूं टंगूं रफनि, तूं जल्दी मानी खणी मोटण जी कजांइ। आओ आओ। लड़ी तेरा फटजी वो रोई पई जन से मटजी, वो रोई पई जन से मटजी। सालू घटि हो वञो, हाणे शरीफ़ अकेलो आहे। ॿुधो, पेरनि जे खड़के खे बि मारींदा हलो। आस्ते आस्ते चो तरफ़ उकोड़े वञोसि। अचो। समझो पुता है, पर है तो भाऊ वारा अची विया। अॼु त ॿार सुबुह गॾु अथनि, हणूं था ख़ुदि त पोइ खट खटाए। हलो भॻो ऐं शरीफ़, हाणे तुंहिंजे भॼण जो वक़्तु ख़तमु थी वियो। खत्म थी वियो। पोइ ॿियो भला कुट को हथ कढो न। तो मां एतिरो जल्दी हथ कढंदासीं? तो चाचा बाबे वांगुर मुंहिंजी बि शादी कराईंदे या? बस कर ज़मीन कंहिं जाइ जा। वात हणण खां अंजानी नथो मुड़ी। बता समूरी मार भला अॼु ॾियणी अथई छा? चितो थी पियो ई, ॿियो त ख़ैर अथई न। जॾहिं ॿधी हलण जो प्रोग्राम कयो ई अथई त पोइ उते हली थोरो थोरो कुटिजो न। अरे अञा अखियूं थो ॾेखारी? बस बस, ॿियो थक न हणजांइ। पोइ मूं तोपा कई, मूंखे नूर भतार जो कसम मुंहिंजा हथ ॿधल न हुजनि हा न, रखां हा पेरनि ते हथ। होश कर चाचा, भाटियो आहे। बोलो वठी हलो हिन खे। हिन सां मलाखड़ो सुभाणे कंदासीं। जल्दी निकिरण सिखियो, मथां शहर वारा न अची वञनि। अचो।
आस्ते हलना थो सफ़ाई अध दिमाग़ जे गाटे में लॻायो पोइ हिकु सही हुजे न त उनखे चवां लॻे थो त तव्हां मूंखे पाण जहिड़ो करे छॾींदव अदा बाबो घर में लुड़ पियो हणे उन जूं कसरूं बि तूं साम्हूं कढी पियो छा हिकु त तूं अची न हा जे आहे न त पंहिंजो अछो मुंहुं करे शरीफ़ खे अकेलो छो छॾे आए छॾे आयुसि त छा थी पियो छा थी पियो जॾहिं ख़बर पई अथई त चाचा पोयां पाउ ॿारियो थो वठे बोलूआ वारा हर वक़्तु हुनजी ताड़ में रहनि था त तूं वरी हुनखे अकेलो छॾे आए तूं इहो खौफ़ न कर अदा जे मौलू वारा विया त शरीफ़ उन्हनि खे वठी ॾींदो छा अकेलो हुनखे छा कंदो गिदड़ जीअं डोड़ाए डोड़ाए वञी फासाईंदसि कोरकीअ में हाणे तूं हिते ई हुज मां वञा थो मां थो ॾिसांसि बाबा थिक थी छोरा काटो पियो भनी बाबा रुगो थी वात में थुक ई थुक चङी ॻाल्हि त कढ ॿियो वरी इन खां सवाइ कुझु ईंदो अथसि अमा मुंबल रोक हिन तोड़ीअ खे तवां तू न हणे अदा मां तोखे चवां थी त हिनखे रोक के न के त मूंखे तोड़ी न चवे मां मारे विझंदीमांसि बस बाबा बस हाणे पंहिंजो ख़ैर घुर त मजबूर थी मूंखे तुंहिंजो वातो ॿधणो पवंदो वात ॿधंदे पी जो ख़ुदा जो वास्तो थी बस कर हाणे जो तो असांजी क़यामत कारी करे क़यामत जो कारो त थी वियो आहे कब्र में बि जाइ कान मिलंदई ये रब जे कागज़ में लिखियल आहिनि अल्लाह खन सां त मोॾई वठंदासीं पर तोखे मोह केर जे हाजी बाबा अच्छे वठ दिल भर दूध पति कड़क कड़क चाण तीनों मां कुछ ॾींहनि लाइ ॿाहिरि वेंदुसि घर जी पारत हुजे अदा मुझे हुंदे ना दुश्मन के घर जी पारत न कयो अदी चई त सच थी तुंहिंजे हूंदे मां वरी दुश्मन खे थो चवां मुंहिंजो अकुल बि अलाए काॾे मोकिलाए वियो आहे हाजी बाबा तव्हांखे घणा ॾींहं ॿाहिरि लॻंदा तीनों इहो 3-4 ॾींहं त आराम सां लॻी वेंदा पोइ मां तव्हां सां गॾु थो हलां न अदा न जॾहिं बि तू ॿाहिरि वञी न त हिन दुश्मन खे पाण सां गॾु न वठी वेंदो कर अम्मा सिप्याणी मां जे गॾु हूंदुसि न त उते हाजी बाबा जो कमकार पियो कंदुसि करी तू घर जो कमकार कोन या मां आहियां जो तोखां कमकार थी वठां सॼो ॾींहुं सुतो पियो ऐं नटाईंदो थो वती अदी तीनू वॾो कूड़ो ऐं कम चोर माण्हू आहे सच थी चई तूं हिन जे मथां अख रखियूं अच हाजी बाबा मूंखे माराइण जो प्रोग्राम था ठाहियो छा कमाल थो करी यार बखार थो खणी को सवाली कम थोड़ी थो करी जो तोखे कम बि न चऊं अदाई कम खां नटाए सॼो ॾींहुं अची तव्हांजे पेरनि में थो वेही रहे तव्हांखे ज़ोर ॾियण जे बहाने अदी हूअं बि हिन जे ज़ोरनि जी मूंखे ज़रूरत त आहे कोन ज़रूरत ॾे कोन थो ॿियो थो बहाना करे वठी वञी को कमकार ॿुधाएसि खुदा खुदा कयो हाजी बाबा छो मुझे पोयां हाथ धोई पिया आयो हाणे घणो न ॻाल्हा ॿुधे ई कोन था त छा थो चवे हाणे उथी कम जी कर सॼे घर जो कम रुलियो पियो आहे तू हिकु कोप चांहि जो करे अची अदा जे पेरनि में वेही रहियो आहीं हल हल हाणे कम कर ॾिसी छा थो हल हली कम कर मानी त मूं करे छॾी आहे बाक़ी ॿियो कहिड़ो कमु रहियल आहे मिशन केरु लॻाईंदो कपिड़ा धोइण जे लाइ उहा त मासी ईंदी आहे न मूं हुनखे जवाब ॾेई छॾियो आहे अदा वटि हराम जा पैसा कोन्हनि के जो हर कम लाइ अलॻि अलॻि नौकर रखूं हा दी सच थी चई मूं वटि को हराम जा पैसा थोरा ई आहिनि अॼु खां पोइ जेको कम बि कंदो न उहो ई दीनू कंदो अदी भला पघार थो खणे को सवाल ई बीठल थोरा ई आहे हाणे तू छुटे अदा मां दीनू खां सभु घर जा कम कराए वठंदीअसि घर जी ॿुहारी पोची थाम मानी सभु हिन खां कराईंदीअसि जे न कंदो न त कम खां जवाब ॾेई कढी छॾींदीमांसि ॿियो नौकर रखंदसि हल अॻियां थी उथ
ॾिसो था न अबा घर जे नौकरनि खां केतिन वारो कमु वरितो थिए इन जे करे त मां चवंदो आहियां त कमु घणो आहे हिते माण्हू खपनि तूं न खपी हल न हाणे अॻिते थी जी बाबला साईं हेॾे ता थोरी तकलीफ़ कर हाज़िर बाबा हुकुम कयो लाल खान असां तव्हांजा खादम बाबा अरे हेॾे इहा चमचागिरी पंहिंजी पाण वटि संभाले रखो मूंखां का ग़लती थी वई छा जो ॾमर जी पुत आयो हेॾे फैसले में तो असांजे तरफ़ खां शायदि न ॾिनी त छा असांखे भाई अची वई हाँ असल में इहो मां यो छा अरे छा थो बकी लाल खान पाण खे संभाल असां तुंहिंजी इज़त था कयूं न त अरे न त वरी छा हाँ तुंहिंजी हैसियत छा आहे असांजे साम्हूं ॿुधाए हाँ अरे हेॾे तसीस ॾिसी छा थो विझीस धूड़ मुंहं में मां वेठो आ ॾिसां त केरु थो अचे हिन खे छॾाइण विझीस धूड़ मुंहं में मां वेठो आ तव्हांजो कहिड़ो कयो आहे तूं हटी परे थी त ॾह न तुंहिंजी बि पुठीअ तां कल हट परे सूमर बि असां खां लिखंदो तो अते आख़िर केतिरो लिखंदो नेठि त ईंदो वारे में उमर खे चई छॾजांइ असां उन जा बि महिमान आहियूं कोन छॾींदासीं उन खे बि लाल खान ओठनि खे बि जोराबा पाराए छॾिया भई सुमरड़ो छा आहे हलिया हटी परे थी मुराद तुझे असांजो गिलो कर हिननि ज़ालिमनि में असांजी जान छॾाए दिलावर तूं घबरा न हाणे हिननि जो बंदोबस्तु करणो पवंदो मनु पाणी पी पोइ मुंहिंजे लाइ हिकिड़ो गिलास भरियो आहे वाह वॾो ॾोखो अथई पाण नथो अची पी सवाब जो कमु अथई सवाब जो हिते बि किरो त चढ़ियो थो वञी हा सवाब जो कमु अथई सवाब जा कम असांजे लाइ पिया ॾिए थो फुल हुजे फुल पठ फाट तुंहिंजी अम्मा काॾे वई ॻाल्हि ॿुधा जेॾी केॾी महिल तूं असांजे घर में भॻो बीठो हुई अम्मा सां संगत रखंदे छा मां चयो त बचल बेइज़तो आहे पर तूं त मूंखां वधीक बेइज़तो ही अदा कमु तूं ॿुधा न तुंहिंजी अम्मा काॾे वई अम्मा मला खड़े ते वई मला खेड़े ते हा पहिरीं जोड़ जी मल पलवाना अॻे साल बि बुखारी वारे मेले ते पहिरियों नंबर आई हुई अम्मा अयो मला मुस्ता बंद जल्दी सच अम्मा सां तूं मल वेंदे सच्ची अरे बस अरे इनके मानी कौन ॾींदा छा न हे नेरन में लटा खाईंदो आहे लटा लटा घणो न खिल त खमीस न खाई वञे लटा खाईंदो आहे त देर तां अॻड़ियूं मेड़े ॾियोसि न मुंहिंजा ईद जा नवा नवा कपिड़ा ख़राब करे छॾियईं बाबा जे सिर मथां सदको वञी एड़ी छोरा बचल तोखे पंहिंजे घर आराम कोन थो अचे छा हां रोज़ रोज़ असांजे घर में भॻो बीठो ई बचल ये मुंह वारा छोरा जेके न तुंहिंजूं वायूं अञा बताल कंदा बता हिननि जे चवण में आयो अम्मा
बच्चन तो सा शादी कर ले तैयार आ बाकी जे तू बराज पो ॾेखारी त कयूं भला निकाह जी कोशिश असां के पी मिली पवंदो ऐं तोखे छोरा तू इन ॾियारी हाणे खां कोन मुड़ंदी हां मुड़ी कोन अम्मा हथ के हल्को रख अडो हथ करो थई बच्चो दी मारी बच्चो त ॾिस शर्म नथो अचे मां खे तू ईअं चयो कम जी ॻाल्हि कई नी बोल बोल थी चिड़ी मासी तो बोलाए रिश्ते जी जांच कई हा बा तुंहिंजे लाइ कुंवार ताड़े आई आहे हां बस तो कर को मेहंदी लाने की देर आहे इने जो मकसद त हाणे तमाम जल्द बचल कोट थींदो अरे हेॾे हाणे गिगू गिग बार जो ॿुधी गिगू ॻाइण शुरू कई थी सॼी खमीस आली करे छॾी अथई इहो बि शुक्र कर जो सिंगू कोन थो ॻाड़े वॾा के पेस्ता आयो बचल जी त तव्हां सां चाई कोने बाबा चल काॾे वेही आ न मासी एक कम जी ॻाल्हि करण ईंदा पेस्ता हल हल सवेल वञी ढोर ढगा चार तोड़े किकरे सां शादी केर कंदो भॻो बीठो असांजे घर ले ओट पर ताते कबई मथे जो सूर तू जांच नहीं करे सोनू आखिर कॾहिं जांच कंदी जॾहिं मुसीबत ॿीहर अची मुंहिंजे मथां बीहंदी बाबा वोट पे रहियो ॻाल्हायो आहे ही हाजी बाबा जे मुतलक छा पई ॻाल्हाए मां कोशिश कंदसि पर मूंखे नथो लॻे त बाबा खे असांजे बारे में का ख़बर पई आहे एतिरो यकीन सां तूं कीअं थी चई सघीं बाबा खे जेकॾहिं असांजे मथां शक थी वञे हा त मां महसूस करे वठां भला अहिड़ो ॿियो को माण्हू जेके तो मथां शक हुजे ॿियो त दीनू बाबा आहे दीनू बाबा मतां इहो हुजे अड़े यार वो असांजे घर जो नौकर आहे हुन अॼु ताईं मूंखे बि न आहे फासाई हू तोखे अगवा कीअं कंदो कहिड़ी ख़बर मतां तव्हांजे नमक जो हक़ अदा कंदो हुजे हू नमक हलाल आहे ऐं अहिड़ियुनि ॻाल्हियुनि मां तूं ॼाणे ई न मां हुन जे लाइ पर पुट कसम खणण लाइ तयारु आहियां मूंखे माफ़ करे छॾ मां सोनू ही जेकी कुझु मां करियां पियो हिन घर जी इज़त जे लाइ करियां पियो ओके टेक केयर इहो छोकिरो ईअं कोन वणंदो मूंखे मजबूर पियो करे हथ खणण ते हाणे इन्हे जो बिलो करणो पवंदो न त हाजी बाबा जी इज़त बदनाम थी वेंदी छोकिरे ये ठला ज़ोर न ॾे तेल खणी अची मालिश कर तारू सफ़ा खुश्क थी वियो बाबा एॾी ॻाढ़ी हणंदे त दिमाग़ जो तारू खुश्क न थींदी बाक़ी उन मां सचो कीअं निकिरंदो जेकॾहिं ॼाड़ी न हणे न त फाटी मरे रोक न पंहिंजी तोड़ीअ खे मां त चवां थी त उखरी मूरी खणी आ मुंडी उन में विझी अच जो मथो कुटियाए ओथी ताईं कुटियाए जेसिताईं मेजलो न कटाई तूं घणो कुझु चाहीं थी पर तुंहिंजो वस नथो पुॼे बस छा न त तूं मूंखां ॾाढो ई छा मां शेर वारनि जो मुंहुं ॾिसां न त छा मथ में हथ कुॾ ॾींदी आहे न मां चवां थी त पंहिंजो वात बंदि रख न त छा कयूं भला खड़ो त ख़बर पइजी वञे त केरु ॾाढो आहे अदा अॼु थी वञे पापा ऐं भाॼाईअ जे विच में मला खड़ो ॿिन्हिनि खे अञा पुछड़ो घणो कंदे छा अदा मां सच चवंदसि ॾोह बाबा जो न कुझु भाॼाई जो बि ॾोह आहे भाॼाई बि चूं गुजण में देर नथी करे बाबा खे इहा ॻाल्हि त छोरो सम्झे ई नथो न पर जेकॾहिं तूं चवीं हा न सॼो ॾोह बाबा जो त ही गोॾा ई गोॾा कुटिया मथां चढ़ी वञे हा एसि ताईं कोन छॾिया जेसि ताईं फतकी दम न ॾिया मूंखे त इन ई ॻाल्हि जो ॾुख थो थिए अदा शरीफ़ मुसीबत में लॻो पियो आहे इहा सोच कंहिंखे बि न आहे त हिन वक़्तु अदा शरीफ़ कहिड़े हाल में हूंदो
इहो केर बि कोन थो सोचे सभिनी खे पंहिंजे सिर जी आहे पिणे जो वात बंदि थिए त कोई कंहिंजे बारे में सोचे न देखो पिणे जो वात बंदि थींदो ऐं न वरी कंहिंखे सोचण जो मौक़ो ई मिलंदो नो रुगो मेरा बचवा बाक़ी ॿिया सभई पंहिंजा चप सिबियो वेठा आहिनि ख़ुदा जो कसम मां त हिन घर मां एॾो तंग थियो आहियां जेकर हिन वस पुॼे त हिन घर मां बर मुंहुं ॾियां हिन में वस पुॼण जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं बर मोह करणो अथई त पोइ रख तोड़ीअ जे कुल्हनि ते पलाणो पर त छा समुंड बि उकराए छॾे ईंदई तॾहिं त ॾह चई विया आहिनि न डाची 10 त तोड़ी 13 अञा ॾिसीस तो वेठो बंदूक न सोणीस हला तोड़ी तुझा कुंड पुट न था पी थी माराए तू सालू बाबा ही बोलती बंद कर अदा मां चवां थो बाबा खे चव न हाणे कटे हिकु लफ़्ज़ वात मूं ॿाहिरि असी भाड़िया जा पुट तव्हां जवान हो त पी वञी को ॿियो कयो मां हेॾे इहो पाण में सुस पुस छाची था कयो कहिड़ियूं सलाहूं था ठाहियो तुंहिंजे बारे में पिया सोचूं कहिड़ो मुंहिंजो निकाह कराईंदो जो सलाहूं बीठा था कयो हणी 2-3 बाठा मूं मां हथ कढो छा रवानो पंहिंजे कमकार सां लॻा न 4-5 हमरा सीढ़िया बीठा आहिनि मुंहिंजे करे हाय हाय ठहो था न 4-5 हमरा हटा कटाओ तू जड़े अकेले लाइ सीढ़ा पियाओ वॾो ठहो था साईं अरे ठीक आहे कयूं था तुंहिंजो विशंक पूरो अरे कयो नंढा सुधा ओबा हिकिड़ो मिंट ॿुधजाए ॿुधो त सही भला सफ़ा ॿारनि जो प्रोग्राम आहे छा अरे बा धक को रहमानी को धक शैतानी अजायो खून गिचीअ में पवंदो भला जेकॾहिं सफ़ा प्रोग्राम आहे न हिकिड़ो थी विड़े तव्हां असां सां रियात कई त तोखे तकलीफ़ न रसायूं हलू इनखे रिछ कुते जी बच ऐं कोडी खेॾण जो वॾो शौक़ु आहे ओए तव्हांजी छा सलाह कयूंसि कोडी वारी रांदि हा जी रांदि थींदी रुगो मैदान ते लाहियोसि हथ खोलींदी दादा कयूंसि मलाखड़ो वरी बि थोरो मौक़ो ॾियांव थो सोचण जो बाबा ये जान कोन छॾी मकर कया कोई जान छुटे न तो सुझाए विझंदा